बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हमारा जो दोस्त रोशन अली मलिक जी मेज़बान नवाब अली बिरानी जी तो नाज़रीन हर प्रोग्राम अवामी मसलन सां गॾु कार क़ाइम इशू हूंदो आहे। हिन वक़्तु बि असां तालका खानगढ़ में हिकु अहम इशू आहे, उन इशू सां असां हाज़िर थिया आहियूं। तालका खानगढ़ में जेका नादरा ऑफिस जी सहूलियत खां महरूम आहे, इन टॉपिक ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजे साथी सां हिन बारे गुफ़्तगू कंदासीं। जनाब, इन जदीद दौर में जेके तालका खानगढ़ में नादरा ऑफिस जी सहूलियतुनि खां महरूम आहे, इन जो वजह ऐं कारण ऐं ज़िम्मेवार केरु आहे? रोशन साहब इन वक्त SJ न्यूज़ अवामी मसइले प्रोग्राम में जो नादरा इशू खणी आयो, तमामु बहितरीन इशू खणी आयो, जेकर ॾाढी ख़ुशी थी असांखे। हिन जो कारण पंहिंजी जेका हुकूमत ई आहे, जेको जो असांजे तालका खानगढ़ खे सहूलियत न ॾेई सघी आहे नादरा जी। अवां ॿुधंदा हुआ त हीउ जेको नादरा सहूलियत न हुजण करे खानपुर महर जा जेके पसगिरद इलाइक़ा आहिनि, तमामु वॾो 2 लखनि ते आबाद रहण वारी शहर आहे तालका खानगढ़। ऐं 93 में तालका खानगढ़ जो दर्जो मिलियो। उन 93 खे तक़रीबन 27 साल मुकमल थी विया आहिनि, पर हिनखे नादरा ऑफिस न मिली सघी आहे। नवाब अली बिरानी हिन तालका खानगढ़ जा वज़ीर आला सरदार अली मोहम्मद खान महर रही चुका आहिनि। उन खां पोइ एमएनए में सरदार महर साहब जेके आहिनि हुकूमतनि में ईंदा आहिनि, पोइ बि उन्हनि तालका खानगढ़ खे जेको आहे नादरा जी सहूलियत न ॾेई सघिया आहिनि। बिल्कुल ये हकीकत आहे रोशन साहब। असांजा महर सरदार जेके आहिनि त बिल्कुलु वॾी वॾी पोस्टनि ते सौली पोस्टनि ते रहिया आहिनि, उनमें मौजूद बि आहिनि, बिल्कुलु मौजूद बि आहिनि। हिन वक़्तु असांजो MNA सरदार मोहम्मद खान महर आहे, जेको पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अहम अॻुवान आहे, उहो असांजो MNA आहे। हिकु शहर में उहो तालका खानगढ़ उन जे नाले सां सॾियो वेंदो आहे। उन पोइ पंहिंजो GDI अॻुवान आहे सरदार अली खान महर, उहे पंहिंजो MP आहे GDI अॻुवान। उन खां पोइ जेको आहे अॻुवान वज़ीर आहे सिंध सरदार अली खान महर, उहो पंहिंजो वज़ीर आहे सिंध रही चुको हो तक़रीबन लॻभॻि 16-17 महीना। उन्हनि बि जेको आहे त वॾी कोशिशूं कयूं पंहिंजे तालका खानगढ़ खे। असां ॿुधण आयो त उन्हनि बाक़ाइदे ऑफिस मंज़ूर बि कराई, पर उन वफ़ात थियण खां पोइ जेको इहो कमु वॾो शिकार थी वियो आहे। जॾहिं तालका खानगढ़ में त यूसियूं आहिनि, उनमें लॻभॻि 2 लखनि जी आबादी मुस्तक़िल आहे। खानगढ़ तालका जे नादरा संतरो पोइ फुल ॻड़ी वई। त इहा असांजी जेको चूंडियल हुकूमत खे घुरिजे त पंहिंजे तालके खानगढ़ खे नादरा ऑफिस जेको आहे त ॾिनी वञे। छाजे करे असांजे जेको आहे तालका खानगढ़ जी जेका आबादी आहे 2 लखनि खां वाक़ई अञा मथे आहे। छो जो हिते असांजे सरदारगढ़ खां मथे जेको असांजो UC खोलंदो आहे, उहा पंहिंजे खानगढ़ जी जेकी आबादी आहे उहा मुंहिंजे ख़्याल में इंडिया जे बॉर्डर सां बिल्कुलु UC खोलियो थी, उहो अवाम जे जेके इंडिया बॉर्डर खां सरदारगढ़ ताईं आहे। हा, उहा जेकी अवाम अचे थी पंहिंजा इंडिया जे बॉर्डर खां अचे थी सरदारगढ़ खां अचे थी खानपुर महर में नादरा न हुजण करे इहे जेके माण्हू आहिनि वीचारा ग़रीब अबोज, इहे घोटकी ऐं ॿिए माथे वञनि था। सुबुह जो वीचारा पंहिंजे मोटरसाइकिलनि ते पंहिंजे सवारनि ते किरावा जेका ॻरा वॾा महांगा किरावा भरे करे पंहिंजूं गाॾियूं खाए जो घोटकी या ॿिए वञनि था। मिसकिन माण्हू उते वरी सॼो ॾींहुं टोकन जेको सिस्टम हले थो, सॼो ॾींहुं हुनखे लॻी वेंदो आहे। केरु वीचारा अबोज माण्हू राति वेही बि सघो उते पवंदा आहिनि जेका कार ठाहिण जे लाइ। शाहपुर खां UC, उन खां पोइ UC मेटूर थी वियो, बेटूर थी वियो। हेॾी वॾी आबादी आहे सरदार साहिबनि खां का एॾो जीअं मोहम्मद खान महर सरदार साहिब, उनखे हिन शइ जे बारे में ज़िक्र या इल्मु हुजणु खपे। लाइ छा थींदो जंहिं वक़्तु उहो पोस्ट ते मौजूद बि आहे, उन्हनि खे या त जीअं तव्हां ॻाल्हाए विया हुयो त सरदार अली मोहम्मद खान महर कोशिशि करे उहा शइ रहियल आहे। उनखे जेकी हाणे संभाल करणु पवंदी, उहा मुंहिंजे ख़्याल में चीफ साहिब खे ई सरदार मोहम्मद खान खे करणो पवंदो। बिल्कुलु उहो उनजे लाइ ज़िक्र कयूं त जीअं मां तव्हांखे चयो त अॻो वज़ीर सिंध मरहूम अली खान महर कोशिशूं कयूं। ऐं छो जो असांजो नादरा जेको मेंबर हिते आयल हुयो पंहिंजे खानपुर महर में, जंहिं मुलाक़ात थी हुई पंहिंजे खानपुर महर तालके मुख़्तार खान जो क्लर्क आहे सोहेब खलवर सां मुलाक़ात थी हुई। असां बि मौजूदु हुआसीं। पोइ उन पुछा कई वरी जेको हीउ जेको माण्हू आहे कथ उन ॻाल्हि कॾहिं नादरा जो जेको आहे त मेंबर आहे, उहो हिते ऑफिस माना जेको आहे विज़िट करण आयो आहे। ऐं उन पुछा कई खुले ते वेचा, पोइ उन चयो अली मोहम्मद खान जेको आहे पंहिंजी कोशिशूं वरितियूं हुयूं जेको आहे नादरा ऑफिस खानपुर महर ॾियण लाइ, पर उनजे वफ़ात खां पोइ जेको वॾो शिकार थी वियो आहे। इन जे करे गाॾी बि हेॾा मोकिले थो वञो, उनजो छा बिल्कुलु सही पिया कंदा आहिनि। उनमें सिस्टम सॼो कंहिंजा कार्ड ॾिठा विया आहिनि, उन्हनि जा प्यू सही न आहिनि या वरी कंहिंजा उमिरि सही न आया आहिनि, उहे गाॾी वारनि गाॾी वारा ठाहे विया आहिनि। उन्हनि सां केरु त वरी डबल बि कार्ड तयारु करे विया आहिनि।
बिल्कुल नायरी है या नादरा वाला जैसा नायरी चलने जो में गलत जो बात है उनमें डेटा लिखन दिया वो बिल्कुल उनकी नायरी है पर अक्सर ऐसा चुका नादरा अपनी छोटे से ट्रेन में कारण सब बात है लेकिन सेंटर होंगे तो सेंटर दिलाता है गाड़ी हम सेंटर मां गाड़ी की गाल हां फिर बिल्कुल फर्क नादरा जी जो को सेंटर की गाल तो क्या मां गाड़ी की गाल क्या बिल्कुल तो वो आता गलत गाड़ी में ये गलती थी वो छोटे में जो गाड़ी में जो कला में ट्रेन वो मेरे का ऑफिस पे बुझंदा नादरा जी सहूलत मौजूद है बिल्कुल तो सहूलत मौजूद है पर वो सहूलत सिर्फ आज या वो सिर्फ साल के पीरियड जलाया 8 महीने के पीरियड जलाया जो कार्ड एक्सपायर थे दूसरे पर एक्सपायर थे साल जला उनमें जो बात वो 28 दिन क्या पर उनमें बी का सहूलत मौजूद कोने जेके नवा कार्ड ठहराया वने या एक्सपायर थे 5 साल 10 साल 3 साल थी वो एक्सपायर थे उन्हें डाटा सर्विस में बिल्कुल किया छो जो माण्हू वीचारा पंहिंजे शहर में नादरा न हुजण करे वीचारा गरीब माण्हू वॾा वॾा किराया भरे तकलीफ़ में अची वञनि था ऐं ॾाढा तकलीफ़ करे त मीरपुर मां थियणो ऐं पंहिंजे ज़िम्मेवार कंहिंखे ठाहियो उहो चूंडे नुमाइंदे ठाहींदा जे पर चूंडे नुमाइंदा जॾहिं एमएल सदर मोहम्मद खान मारा उनखे पोइ ॿिया बि आहिनि जेके तकरीबन मां सरदार आहिनि उहे पंहिंजा हितां जा रखवाला आहिनि ऐं पंहिंजे धंधे जेको आहे त हुन पोस्ट रही चुका आहिनि उहे कोशिशूं इनशाला वठनि त पंहिंजे तारीख़ खानगढ़ में या नादरा ऑफिस बिल्कुलु अची वञे सही ऐं जेको त हितां वारी जेकी आवाम आहे उहा हिकु त उन्हनि खे इहा शइ जी जेका ॼाण बि न आहे त उहा या उन्हनि कीअं चवंदी या एॾो को आवाम जे तरफ़ां बि एॾो आवाज़ न उठायो आहे बिल्कुल आवाम जे तरफ़ां उठायो वियो आहे हितां जा कुझु वकील बिरादरी आहे ऐं शहरी इत्तेहाद कमरेड जेका शहरी इत्तेहाद जो अॻुवाणा ॿार इन सां गॾु जेका फिदा हुसन सियाल उन खां पोइ जेको आहे ॿिया बि कुझु अहिड़ा अॻुवाणा आहिनि शहरी इत्तेहाद जेके रैली कढी आहे उन्हनि बि ऐलान कयो आहे तहरीक हलाइण लाइ वञनि पिया त नादरा जेतिरो खान न मिलंदी असां तहरीक हलाईंदासीं ऐं कुझु वकील बिरादरी बि जेके आया ऐं सुञाण ज़रूर बि जेके आहिनि उन्हनि जी अब्दुल जब्बार जेका सियाल आहे उन खां पोइ असांखे चवां इहो अली बख्श महर आहे उन खां पोइ परदी बि चवनि वकील आहे असांजो उन में जेको आहे त इहे मुख़्तलिफ़ नादरा जे ऑफिस लाइ लेटर उमर चीफ जस्टिस ॾे आहे इस्लामाबाद नादरा ऑफिस में ऐं नादरा चेयरमैन लेटर मोकिलियो असांजो जेको आहे तारीख़ खान में नादरा में ॾिनी वञे उन्हनि बिल्कुलु पंहिंजी कोशिशूं कयूं ऐं हाणे असांजी कोशिशूं ॿुधण अचनि पियूं त तारीख़ खानगढ़ जी आवाम जेकी आहे उहा जाॻी चुकी आहे ऐं बाक़ाइदे तहरीक हलाए वेंदी नादरा में अच्छा हाणे आख़िरी तव्हांजो छा आहे जनतो आवाम जे आवाम जो छा जेके हितां जा नुमाइंदा आहिनि पंहिंजा जेके आहिनि आवाम आहे उनजो छा नुमाइंदो आहे असांजो मुतालबो चूंडियल नुमाइंदनि खां इहो आहे त मथां बदल इलेक्शन अचे पई मथां बदल इलेक्शन अचे पई जे माण्हू वटि सुञाणप तव्हांजे अंदाज़े में केतिरा माण्हू आहिनि जेके सुञाणप कार्ड खां माण्हू केतिरे लखे माण्हू माना जेके सुञाणप कार्ड खां माण्हू आहिनि उहे वीचारा रोज़ हिते असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं असांजो बजट थींदा घोटकी जेको नादरा ऑफिस उते ॾिसंदा आहियूं त लख जे तादाद में तारीख़ खानगढ़ जी आवाम नज़र ईंदी आहे उहे माण्हू अबोज माण्हू असांखे ॿार खां झले करे पुछंदा आहिनि बाबा जेको असां जेको कार्ड सिफारिश कयो हिते सिफारिश कमु हले पियो असां सॼो ॾींहुं हिते जेको गुज़ारियूं पिया असांखे कार्ड ठाराए नथो वञे पिए गार्ड हा गार्ड ॾिसो त पंहिंजो गार्ड बि जेको ॾिसो त जॾहिं गार्ड औरतुनि नथा छॾनि था उहे सॼा राति जो घोटकी में रही पवनि था तो सुबह जो वरी सवेरे जेको आहे टोकन ॾिनो वेंदो आहे पोइ टोकन वठी जेको आहे नादरा ऑफिस जेको आहे पंहिंजो कार्ड ठाहींदा आहिनि पर सॼो ॾींहुं हुनखे ज़रूरत इहा आहे चूंडे नुमाइंदनि सां जेको आहे गुज़ारिश कंदासीं मुंहिंजे ख़्याल में तालका खानगढ़ खे सिर्फ़ु जेको नादरा ते हिन वक़्तु जेको कोशिशि करे सघे थो त उहो आहे मुंहिंजे ख़्याल में सरदार मोहम्मद खान बिल्कुलु सरदार मोहम्मद खान में कोशिश करे सघे थो उहो एमएलए आहे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे एमएलए आहे उहो मुकमल कोशिश करे सघे थो उहो कोशिश करे त पंहिंजे नादरा जेको आहे कानपुर में उनजो शहर बि आहे पर असां असांजो प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे असां चूंडियल नुमाइंदनि खे मैसेज ॾिजो त असां इंतज़ार कंदासीं त जेको आहे सरदार मोहम्मद खान महर खे जेको पीपी जो एमएलए आहे वफ़ाक़ में मौजूदु आहे पर आहे पीपल्स पार्टी मुखालिफ़त में मौजूदु आहे उन खां पोइ जेके अॻुवान सरदार अली खान महर उहो जेको आहे त पंहिंजे तारीख़ खान जो एमपी आहे पर उहो इत्तेहादी आहे पीटीआई इत्तेहादी आहे इहा तरीक़े खां पोइ बि इहा अमल न थींदो उन खां पोइ छा बिल्कुलु आवाम जेको बाग़ी थींदो
वो माण्हू जेको सहूलियतूं जॾहिं ताल खाने में सहूलियतूं न हूंदियूं माण्हू हाँ बिल्कुल जॾहिं वोटर उन्हनि जा जॾहिं असांजा तालुक खान वाला वोटर में सदा मुमूश खान ॿाहिरि जाइनि जॾहिं अगरि सदा अली खान ॿाहिरि जाइनि पंहिंजे सरदार अमर खान ॿाहिरि जाइनि पंहिंजे सरदार आदिल खान ॿाहिरि जाइनि ऐं असांजा ॿ सरदार ढाका जेके वॾो असरु रखंदा आहिनि बाक़ाइदा पूरी पाकिस्तान में हलंदी आहे असां चाहियूं था हिन मैसेज ॿुधाए पंहिंजे वोटरनि खे पंहिंजे अवाम खे इहे सहूलियतूं पंहिंजे तालुक खान में ॾियणु घुरिजनि ये मेन साउंड का जरूरत है वोट की जरूरत भी मेन है ये मेन इशू बिल्कुल मेन इशू समाज को इंप्रूवमेंट के न्यूज़ की तरफ खड़ी आया यो मकसद जो माने सारी यार मानदो कुछ मीडिया ते अचण खां पोइ भी असां इशू के खयो आहे जो आवाज में तकलीफ था मुख्तलिफ तालुका कानगढ़ बि असल पूरो सपोर्ट कंदो असांजो इन नागरा ऑफिस जे रेजिडेंट जे तरफों मुकम्मल उन खे कवरेज सपोर्ट ॾींदासीं कोई अहम इशू आहे त लास्ट जेको आहे तो कानगढ़ तालुका कानगढ़ जे लाइ हिकिड़ो मैसेज जो नागरा जे हवाले सां असां तालुका खाने में मैसेज पंहिंजे चूंडियल नुमाइंदड़ ॾींदासीं सरदार ॾींदासीं बस वारा ॾींदासीं असां हुकूमत खे ख़ासि करे जेको आहे त वफ़ाक़ हुकूमत खे इहो असरु कंदासीं पंहिंजे तालुका खाने जे अवाम जे तरफ़ां त गुज़ारा तर्स खाई खाने तालुके खे नागरा ऑफिस ॾिनी वञे ऐं जेको आहे त वफ़ाक़ हुकूमत घुरिजे त हर तालुके खे पंहिंजो सम्झे जहिड़े तालुकनि में जेतियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि उहे सहूलियतूं तालुका खानगढ़ खे ॾिनियूं वञनि जीअं नागरा ऑफिस मेन मस्ट आहे त गरीब माण्हू वॾा वॾा किराया भरे मां के दौर में मीरपुर मातेले घोटकी वञनि था माना तकरीबन वॾा तकलीफ़ मोहन वञणो पए थो माना इंडिया जे बॉर्डर खां वठी जेको माण्हू अचनि था उहे तकरीबन 100 किलोमीटर पंधु करे जेका घोटकी या मीरपुर वञनि था उन तमामु बड़ी मुश्किलूं पेश कंदियूं असां इहो वफ़ाक़ हुकूमत खे गुज़ारिश कंदा आहियूं त नागरा ऑफिस जी सहूलियतूं तव्हांखे खानगढ़ ॾिनी वञे जी नाज़रीन इहो अॼु जो प्रोग्राम अवामी मसइला जेको तालुका खानगढ़ ते नागरा ऑफिस जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं उमेद आहे तव्हांखे असांजो प्रोग्राम अॼु पसंदि आयो जो प्रोग्राम में जेको आहे सो टाइम पूरो थियण वारो आहे बिल्कुलु असांजो नाज़रीन खे गुज़ारिश आहे ॾिसण जी गुज़ारिश आहे त पंहिंजे तालुका खानगढ़ जे जेकी अवाम जा ज़िले घोटकी जे अवाम जे पूरी सिंध आहे त असांजे हिन प्रोग्राम खे जेको पसंदि आयो हुजनि खे शेयर बि कनि लाइक बि कनि कमेंट्स बि कनि जीअं ऐं असांजे प्रोग्राम में का बि घटिताई आहे त बिल्कुलु पंहिंजा कमेंट्स करे सघंदा असांजो प्रोग्राम वधाइणो पसंदि लाइक कयो असांजे वीडियो खे वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।